रावलपिंडी उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे 2 हमलनि दौरान 7 सिक्योरिटी एहलकार शहीद ऐं 2 ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़रनि ॿुधायो त पहिरियों हमिलो तालका दिता खैल जे इलाइक़े हसन खैल में उन वक़्तु थियो जॾहिं बम डिस्पोज़ल यूनिट खे निशानो बणाईंदे देसी साख्ता बम फाटी पियो। धमाके खां फ़ौरन बाद दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में 5 एहलकार शहीद जॾहिं त 2 ज़ख़्मी थी पिया। ॿिए वाक़े में दहशतगर्दनि मीर अलीअ जे इलाइक़े सेमन में सिक्योरिटी पोस्ट ते हमिलो करे 2 एहलकारनि खे शहीद करे छॾियो। एहलकारनि जे मढ़ ज़ख़्मियुनि खे CMH बनू मुंतक़िल कयो वियो। सिक्योरिटी फोर्सिस हमलनि जे फ़ौरन बाद इलाइक़े खे घेरे में आणे सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।